नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में खबर ॾींदा हलूं त कपरो लॻदे ॿोड़ेची में बाअसर 11 साल अॻु एग्रीमेंट कयल ॿनी जो खातो ॾियण बजाए मुतासिरन जी ज़ाती खाते वारी ॿनी ते बि कब्ज़ो करण लाइ ॿाहिर जा माण्हू घुराए कब्ज़ो करण जी कोशिश करण लॻा आहिनि। मुतासिर आबादगारनि अब्दुल रफ़ाक आराई ऐं बशीर अहमद आराई साफ़िन अॻियां दाहींदे चयो त दे ॿोड़ेची जे ज़मीनदार असां खां ॿनी ख़रीद कई, जंहिं जा पूरा पैसा असां खां वठण बावजूद भी ॿनी जो खातो ॾियण बजाए असांजी ॿनी ते भी कब्जे की कोशिश कई पी वने। मुझे वालिद साहब ने ॿोड़ेची में खरीद कई हुई वसाणन का जो असाई खातो घुरंदा रहियासीं, असांखे दिलासा ॾींदा रहिया साईं हाज़ुर ॾींदासीं इहो टाइम अची वियो। हींअर ओणनि ते साईं असांखे कमदार मोकिले करे ॿनी खां कमु रोकरायो वियो, जेको तरह तरह जा माण्हू वठी करे असांखे धमकाए रहिया आहिनि ऐं असांजी ॿनी ते कब्ज़ो करण जी कोशिश करे रहिया आहिनि। रात जो माण्हू धाड़ल किराए जा माण्हू वठी करे असांखे उन ॿनी ते हमलो करे आया आहिनि। असां डोड़े पाए पुलिस वटि हिते खिपरे पहुतासीं। एस जो जेको पुलिस थाणे जो पंहिंजे खिपरे जो हिननि असांजी को बि ॿुधी न। हू सियासी माण्हू न, अॼु अयूब वसाना जेको सियासी माण्हू आहे शाहजहा एनी वटि वेही करे पुलिस खे बाउंड कराए करे असांखे धमकाए रहिया आहिनि। जेको हींअर ताईं असांजा रस्ता असांजी संधी ज़ाती ॿी बि ॿनी हुते आहे उन ते बि रस्ता चरियूं हाणे बंदि करे छॾिया आहिनि, जेको असां संधी ज़ाती ॿनी ते वञण लाइ बि हींअर मजबूर आहियूं। महिरबानी करे असांखे ॿनी जो पंहिंजो खातो करायो वञे ऐं असांखे इंसाफ़ ॾियारो वञे। उहो बि साईं असांजी ॿनी उन ॿोड़ेची ते में आहे, उते ई असां हिननि खां ज़मीन वरिती हुई 10-11 साल थी विया। हुननि खां पोइ यको असीं काईंदा रहिया आहियूं ऐं हीअ असांखे खाते जी हर साल असीं घुर कंदा हुआसीं। घड़ी चवंदा असांजूं बैंकूं रहियूं पियूं आहिनि, घड़ी चवंदा हाउ ॾियूं था। ईअं कंदे कंदे अॼु ॾींहुं तोणी हिननि को बि असां सां फ़ैसिलो कोन कयो, न असांखे खातो ॾिनई। नेठी असांजा हींअर जेका माण्हू आहे चूंडंदे वक़्तु हिननि असांखे चूंडाई ऐं पांठियूं वढण जी बंदि कयूं। तंहिं महिल असां बि वरी अॻिते पोइते वियासीं ऐं इन्हनि छा कयो जो वञी शाम जो धाड़ियल माण्हू वठी जाम माण्हू गॾु करे किराए जा माण्हू वठी ऐं अयूब जेको आहे सो 3 ॾींहं थाणे ते वेठो हो। थाणे ते ब्लैकमेल कयूं सूबेदार खे, असीं भॼी हिते आयासीं। हाणे असांजी संती ॿनी आहे, उते बि रस्तनि बस्तनि ते खॾा खोटे छॾिया अथनि। हाणे असीं संती ॿनी ते वञूं था त उहे बदमाश वेठा आहिनि, उहो हथियार खणी वेठा आहिनि ऐं उहे असांखे लंघण ई नथा ॾियनि। असांजो ज़ुल्म आहे, असांजो इंसाफ़ कयो वञे ऐं असांजी ज़मीन जेकी खातो आहे असांखे ॾियारायो वञे। इहो महिरबानी करो। ऐं पुलिस ऐं हीअ जेका माण्हू आहिनि सभई पीपल्स पार्टी जा अॻवान आहिनि ऐं असांखे ब्लैकमेल कनि था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।